पयो कड़की कुफरते कहरवा उन जवान जो नालो हो उमरवा हुजूर जे सावी जनाब सिद्दीक अकबर मुनकरीन ज़कात के पादर हैं तेरे बे मुहर्रम जो महीनो कंधार उमर कुर्बान छुआ अल्लाह जी जय जोड़ो सारो जहान गए के तपाले पलगन मज आ मर्जी मेहरबान किथे भरिया घर भरे किथे खाइण लई न समान सराज आया हैरान ॾिसी कारीगरी उन करीम जी बुलंद आवाज़ हज़ारे हस्तियों ज़माने में अल्लाह पर मोहम्मद जो न मट भाया घुमियो अरबी ज धरती ते मिट्टी सुरमो करे पाया सराज उन घोट जो उम्मती आया कंदो महसर अगल अल्लाह सां मदनी मुगल अमिना दा चल मदनी मुगल अमिना दा चल खुशबू बदल शाही ज़मन इतबी वतन उतबी वतन सल्ले अला सल्ले रगमत वाला अरबी आया ए झा मिठा कहना डिठा सलवात खुद पढ़दा खुदा सल्ले अला सल्ले अला सल्ले अला सादी किस्मत लकी हो गई सादी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई शानो मिलिया हुसैन दाना ना सादी जन्नत पक्की हो गई मिलेगी जन्नत पिएगा कौसर उसी को महशर में चैन होगा नबी मोहब्बत करेंगे उसे कि जिसके दिल में हुसैन होगा हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन तेरा हुसैन मेरा हुसैन इनका हुसैन सबका हुसैन रब का हुसैन घर ना शहीद होता तो आज घर घर यजीद होता नबी की सुन्नत आया न होती खुदा के घर में अज़ान हो काबिल एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अज़ीज़ दोस्तों भाइरों बुजुर्गों मां बे सिपारी मंझा गर्मी के ॾिसंदे मुख्तसर अंदाज में तिलावत कई है दुआई त अल्लाह तबारक व तआला ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद रब साईं असां समूरन के कुरान अज़ीम जे ॾिसल दग जे मथां अल्लाह पाक अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए पहिरियों मरतबा नवाब शाह के नज़दीक सराड़ी के अंदर गोठ गुल मोहम्मद लगारी के अंदर पांजे जमात के दोस्तन के इसरार ए सिक बरे सदते अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम जी अज़ीम कचहरी के अंदर अचण जो मौक़ो नसीब फरमायो आ तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफ़िल में वेहूं मेन मकसद अदा अमल अवाई असां बुधी करे अगर अमल वारा बणजी प्यासे तो अवां असांजो ही जानी माली तावन ही तकलीफ़ मुशक्क़त सजाई है हज़रत अल्लामा जोज़ी रहमतुल्लाह अलैह मिसाल ॾींदा आहिनि
रब करीम जूं नेमतूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि। हिकिड़ियूं अल्लाह पाक जूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला मोमिन मुस्लमान खे बि अता फरमायूं हन त काफ़र खे बि सिंधी त सम्झो था न, पोइ ॻाल्हायो कोन था। हिकिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं जेके अल्लाह तबारक व तआला मुस्लमान खे अता फरमायूं हन त काफ़र खे बि अता फरमायूं। उज़वा अल्लाह पाक जे तरफ़ां ॾिनल नेमत आहिनि, उज़वा नेमत आहिनि न बा। जहिड़ा ॿ हथ मुस्लमान खे अहिड़ा ॿ हथ काफ़र खे, जहिड़ियूं ॿ अखियूं मुस्लमान खे अहिड़ियूं काफ़र खे, जहिड़ा ॿ कन ॿ पेर मुस्लमान खे अहिड़ा काफ़र खे, यानी जहिड़ा उज़वा मुस्लमान खे हंध अहिड़ा उज़वा काफ़र खे आहिनि। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, पर ॿ अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला फ़क़त मोमिन मुस्लमान खे अता फरमायूं। उहे कहिड़ियूं आहिनि? हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। असांजो ईमान बि आहे त अक़ीदो बि आहे। मुहम्मद मुस्तफ़ा नबीअनि जो इमाम आहे, मुहम्मद जो क़ुरान जो किताबनि जो इमाम। ये उन्हीं पैगम्बर जी कचहरी आहे, उन्हीं क़ुरान अज़ीम जी महफ़िल आहे। मुहर्रमुल हराम जो महीनो आहे, इस्लामी लिहाज़ सां साल जो आख़िरी महीनो, ज़ुल्हज जो महीनो आहे, इब्तिदाई शुरुआती महीनो मुहर्रमुल हराम जो महीनो आहे। साल जे मुंड में भी कुर्बानी आहे त आख़िर में भी कुर्बानी आहे। ज़ुल्ह जे महीने में अवाई असां जंहिं वाक़े खे यादि कंदा आहियूं उन जो मरकज़ी किरदार नबी जो लाल आहे। मुहर्रम जे महीने में अवाई असां जंहिं वाक़े खे यादि कंदा आहियूं उन्हीं जो भी मरकज़ी किरदार नबी जो लाल आहे। साल जे मुंड में भी ज़बह अज़ीम आहे, साल जे आख़िर में भी अज़ीम कुर्बानी, मुंड में भी लाजवाल कुर्बानी त आख़िर में भी लाजवाल कुर्बानी। साल जे मुंड में सब्र जी इब्तिदा थी आहे ऐं आख़िर में साल जे आख़िर में सब्र जी इब्तिदा थी आहे। मुहर्रम जे महीने में सब्र जी इंतहा थी आहे। इन्हीं महीने के अंदर इमाम हुसैन से जी कुर्बानी है। इं नाए त मुहर्रम जो महीनो इमाम आली मकाम हजरत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह तआला उनके शहादत से मिली आहे। मुहर्रम जो महीनो पहिरियां भी इज्जत वारो आहे, पर हीअ ॻाल्हि ज़रूर चइबी मुहर्रम जे महीने के शोहरत मिली आहे त हुसैन जे शहादत जे करे मिली आहे। इहा ॻाल्हि ज़रूर चइबी। मुहर्रम जो महीनो अची वेंदो, न्याज़ सबीलूं लगी वेंदियूं, पोइ उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां दोस्त अक्सर कावड़ जो इज़हार कंदा आहिनि, बाबा तव्हां न्याज़ जा इनकारी हो, सबील जा इनकारी हो। असां न्याज़ जा इनकारी नायूं, सबील जा इनकारी नायूं, खैर जा इनकारी नायूं। तू नालो उबतो विधो आहे, तू तो चवे त नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन, नज़र त अल्लाह जी आहे, न्याज़ हुसैन जो आहे। न्याज़ जी माना निवड़त। मां अवां खां पुछां थो निवड़त कंहिंजे अॻियां कबी आहे? हीअं चओ त देवबंदी खाईंदो। नज़रे अल्लाह न्याज़े अल्लाह सवाबे हुसैन। जिया नमाज इबादत आहे, हज इबादत आहे, ज़कात इबादत आहे, खैर भी इबादत आहे। नमाज पढ़ूं त कंहिंजे लाइ, हज अदा कयूं त कंहिंजे लाइ, ज़कात ॾियूं त कंहिंजे लाइ, पोइ खैर ॾियूं त कंहिंजे लाइ। अल्लाह तो कुरान में फरमाए वमा उहिल बिही
ले गैर अल्लाह जय खैर में के गैर जो नालो अरब तो फरमाए मां अल्लाह जो नालो ना है या मानी हलालो 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 नाए इयो अकीदो असांजे मुर्शिद अली जो भी दावा ना है दलील काबतुल्लाह जे बारियां अबू जहल वेठो आ पिनण वारो फकीर आयो पर हुयो कट्टर वहाबी बुलंद आवाज़ पतो ना है खबर ना है मक्के जो जाबर अबू जहल ही हुआ फकीर आयो मिस्कीना गरीबा अबोझा लाचारा रब जे नाले जो खैर खपे अबू जहल चोंदो पियो आ लात जो नालो खणदे दींदो मां उज़ा जो नालो वठंदे दींदो मां हुबुल जो नालो वठंदे दींदो मां फकीर तो चवे सुञाणा कोन थो आहे केरो खैर वठंदो मां नालो अल्लाह जो नालो नालो अल्लाह जो त अबू जहल चोंदो पियो आ असांजे बुतन जो नालो खणंदे खैर ॾींदो मां बाक़ी जेकर अल्लाह जे नाले जो खैर वठणो थी रब जे नाले ते खैर ॾियण वारो मोहम्मद जो वली आहे बुलंद आवाज़ फकीर आयो अबू बकर साईं भी वेठो आ उमर साईं भी वेठो आ हजरत उस्मान भी वेठो आ मोहम्मद जो वीर हैदर भी वेठो आ फकीर पुछा तो करे आईना अली तवा मां अली केड़ो आ अली हिकमत वारा गुर सिखाई नबी पाक वठो हा अली समझियो फकीर के दग सा बिठो आ अली तो फरमाए अबू बकर वेठो आ तू नालो न वरतो उमर वेठो आ तू नालो न वरतो उस्मान वेठो आ तू नालो न वरतो तू मां अली जी पुछा कया फकीर चोदो पियो आ सिवा अबू जहल के कौन सुञातो उन दग ॾिस तव्हां जो ॾिनो आ मिस्कीना गरीब आ अली खैर खपे अली तो फरमाए अबू जहल टोक कया तंज कया अली मिस्कीन मजदूरी करे बच्चा पाले यो खैर छा दींदो पर अली तो फरमाए खबरदार गम न कर गणती न कर मां अली एतरो भी सुञो कोन्या जो साइल अली जे दर तो खाली वनी एतरो खैर दींदो मां जो बीर पिनण जी जरूरत आई छो त सैयद सखी थींदो आ सैयद ॾींदो आ वठंदो सैयद सुहिणो थींदो आ सैयद जो हथ तो के हीअं नज़र न ईंदो हीअं नज़र ईंदो बुलंद आवाज़ बुलंद आवाज़ फकीर जॾे ये जुमला चया अली तो फरमाए सनन पत्थरन जी मुठ भरे आ मुठ जो भरे आयो पाक अली पाक दुरूद पढ़ियो अली तो फरमाए हिते खोलण जी जरूरत न आहे अबू जहल जे साम्हूं वञी खोल जा अली आहे छा अली तो फरमाए इन ॻाल्हि के छॾे ॾे अली जो अलाह ॼाणे अबू जहल मोटी आयो अबू जहल चोंदो पियो आ इजो वे जल्दी मोटी आए मुठ में आए छा फकीर मुठ जो खोले त सोन जा टुकड़ा या मुझे हैदर जी करामत बुलंद आवाज़ ॾाढा ॾाढा ही मुहर्रम जो महीनो आ हिनी महीने जे अंदर ॿिया भी अजीम वाक़यात पेश आया आहिनि ॿिया भी अजीम वाक़यात पेश आया नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला आदम नबी जे जिसमें अतर के बनायो तरह बे मुहर्रम जो महीनो अल्लाह तबारक व तआला आदम पैगंबर जे जिसमें अतर जे अंदर रूह के विदो आ तरह बे मुहर्रम जो महीनो आ नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला इब्राहिम खलीलुल्लाह जेला बाय के गुलजार बनायो तरह भी मुहर्रम जो महीनो आ इस्माइल पैगंबर के अल्लाह सुरी जे हेठा बचायो तरह भी मुहर्रम जो महीनो आ नजर तक जा दिल बन नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मां प्यार में चोंदो आ मोहब्बत में चोंदो आ को हस्ती जो नबी आ को वस्ती जो नबी आ को इलाके जो नबी आ को खत्ते जो नबी आ को कौम जो नबी आ को डिवीजन जो नबी आ को इहाते जो नबी आ को वक्त जो नबी आ पर मोहम्मद मुस्तफा उहो नबी आ शिमाल जो नबी आ जुनूब जो नबी आ मशरिक जो नबी आ मगरिब जो नबी आ इमामन जो नबी आ अदीलन जो नबी आ शहीदन जो नबी आ गाज़िन जो नबी आ अरबिन जो नबी आ अजमिन जो नबी आ नूरिन जो नबी आ नारिन जो नबी आ मुहक्किकन जो नबी आ मुदक्किकन जो नबी आ मुफस्सिरन जो नबी आ आलमन जो नबी आ तालिबन जो नबी आ सालगन जो नबी आ साबरन जो नबी आ शाकिरन जो नबी आ मुहक्किकन जो नबी आ मुदक्किकन जो नबी हो मुफस्सिरन जो नबी हो अमीरन जो नबी हो गरीबन जो नबी हो मुझो मोहम्मद जो नबी जो नबी हो
कातिल चला खोल रब जो कुरान दे ध्यान पढ़ा कुरान ताजो क्या ईमान खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या अय्युहन्नासु इल्ली रसूलुल्लाहि इलैकुम जमिया बुलंद आवाज़ सां ॾाढा तो सुभान अल्लाह अॼु दुनिया बकवास कंदी अमेरिका वॾी तरक़ी कई आहे सादो त न आहे पागल त न आहे चरियो त न आहे मस्त त न आहे दीवानो त न आहे सादा अमेरिका जी कहिड़ी तरक़ी आहे दलील कहिड़ो आहे जैसे अमेरिका जा माण्हू चंड ते पहुता अज़ीज़ो दुनिया चंड ते पहुचे इहा तरक़ी न आहे तरक़ी आहे त मुंहिंजे चो रसूलुल्लाह जी आहे दुनिया चंड ते पहुचे इहा तरक़ी न आहे तरक़ी इहा चइबी ये चंड मोहम्मद जे कदमनि में आयो आहे चओ न सुभान अल्लाह नज़र त कजा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अम्मा खदीजा सां शादी कई आहे मुहर्रम जो महीनो आहे नज़र त कजा इमामुल अंबिया मुंहिंजे हुज़ूर जे सहाबी जनाब सिद्दीक़ अकबर मुनकरीन ज़कात के पादर आहियां तॾहिं बि मुहर्रम जो महीनो कंधार उमर कुर्बान थियो आहे मुहर्रम जो महीनो हज़रत उस्मान खे सरे इक़्तिदार मिलियो आहे मुहर्रम जो महीनो आहे अली मुर्तज़ा शरे खुदा मनसब खिलाफत तशरीफ आवर जा मुहर्रम जो महीनो आहे हज़रत अली मुर्तज़ा अम्मा फातिमा सां शादी कई आहे मुहर्रम जो महीनो आहे इमाम हज़रत अमीर माविया इमाम हसन साईं सुलह कयो आहे मुहर्रम जो महीनो आहे इमाम तहावी जी वफ़ात थी आहे मुहर्रम जो महीनो आहे अबू दाऊद जे मुसन्नफ़ दुनिया जो जहान सॼो आहे मुहर्रम जो महीनो आहे हमदानी शहीद थियो आहे मुहर्रम जो महीनो आहे अमरोट जे धरती ते सैयद मुनीर शाह कुर्बान थियो आहे मुहर्रम जो महीनो आहे अलगोट गुल मोहम्मद लगारी जे अंदर कुरान जो जलसो आहे महीनो मुहर्रमुल क़रान जो आहे नज़र त कजा अल्लाह अकबर कबीरा इन्ही महीने जे अंदर अमीर उमर जी भी शहादत आहे केर उमर चओ न सुभान अल्लाह नज़र त कजा अल्लामा जोज़ी रहमतुल्लाह अलैह किताब में लिखंदो पियो आहे नबी पाक मोहम्मद करीम सां वॾे में वॾा ॿ अंगल कया वॾे में वॾा ॿ अंगल कया पहिरियों अंगल इहो आहे अल्लाह काबो अता फरमा ॾाॾे इब्राहिम वारो अल्लाह क़ुरान में ऐलान फरमायो फलन वल्लियन्नका क़िबलतन तरज़ाहा अल्लाह दुआ क़बूल फरमाई ऐं ॿिए नंबर ते इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हथ कया ओ मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं चाहींदो पियो आहे तुंहिंजे तौहीद जा तराना क़यामत ताईं बुलंद रहनि तूं जो मोहम्मद मुस्तफा नबी नबूवत वारे प्रोग्राम में कामयाब थी वञे अल्लाह इस्लाम कुवत में अची वञे रोब वारो बणिजी वञे दबदबे वारो बणिजी वञे उमर अता फरमा चओ न सुभान अल्लाह मां इन वाक़े जी गहराई में कोन वेंदो छो त इहो वाक़ियो उलमा खां अक्सर ॿुधंदा नज़र त कजा उमर तो फरमाए उन्हें नबी पाक हथ खया उमर तो फरमाए मां भी घर जे अंदर मीटिंग रखी आ घर घर में झेड़ो आ चाचो भाटे जो दुश्मन लाओ भाटो चाचे जो दुश्मन लाओ मामो भाणे जो दुश्मन लाओ भाणे जो मामे जो दुश्मन लाओ आखिर वजह केड़ी आ घर घर झेड़ो आ वस्ती वस्ती झेड़ो आ नजर कजा उमर तो फरमाए सोचे सोचे अकुल फैसलो क्यों आ समीर फैसलो क्यों आ ज़ैन फैसलो क्यों आ झेड़े जो मुंड त मोहम्मद आ या मोहम्मद रहंदो या उमर रहंदो नजर कजा उमर तो फरमाए मां भी नंगी तलवार खणी करे निकरी पयो आ पाक नबी जो सहाबी मिलंदो आ ज़ुहरा कबीले जो सहाबी आ अर्ज़ कंदो पियो उमर कुर्बान वञो कावड़ में आ जलाल में आ काॾे वेंदो पियो आ उमर चवंदो पियो आ अन अक़तुल मुहम्मद आ मां मुहम्मद के क़त्ल करण जे मींहं सां वेंदो पियो आ सहाबी चवंदो पियो आ उमर तू जो भी नालो आ तू जो भी धाको आ तू भी बहादुर आ पर असां जे मुहम्मद सां तकड़ न कजाए चओ न सुभान अल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह तव्हां असांजो उहो नबी आहे इज़त में आला अज़मत में आला सिफ़त में आला इफ़त में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मान में आला उनवान में आला मुझो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला सहाबी जने
ये जुमला चया नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा उमर चोंदो पियो लगे तो तू भी उन मोहम्मद जो नो करा सहाबी चोंदो पियो उमर तकड़ न कजा पेरा तो के मुझो मुकाबलो करनो पवंदो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा उमर भी तलवार मथे कया सहाबी भी तलवार मथे कया नजर तक जा सहाबी चोंदो पियो उमर जे मोहम्मद जे कलमे के रोकींदो पियो कुरान के रोकींदो पियो मिशन के रोकींदो पियो तुझे घर जे अंदर वो कुरान हलंदो पियो नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा उमर तो फरमाए जमीन पेरन मान निकरी हुई तकड़ो तकड़ो घर मोटी आयो फजरबतुल बाब घर जो दरवाजे के चंबो है अंदरों आवाज आयो दरवाजे ते केर जे मां उमर आया तफसील में को नवीन उमर तो फरमाए घर जो दरवाजो खुलंदो आयो मां भेणीअ जे मदा बास जिया कड़की पयो मुजी भेड़ विच में पहाड़ बनी बीठी आ उमर के चोदी भैया अदा उमर तो कुफर में पको आ मां ईमान में पकी आ तू कुफर के आदमा मां कलमो पई आदमाया तो के अबू जहल जी संगत प्यारी आ त मां के मोहम्मद जी गुलामी प्यारी आ चौन सुभान अल्लाह बुलंद आवाज़ा पयो कड़की कुफर ते कहरवा उन जवान जो नालो हो उमरवा मुझे भला है नहीं